जय श्री कृष्ण। अचो त अॼु सभु गॾिजी करे अपरा ग्यारस जी कथा था ॿुधूं। अपरा ग्यारस तमामु घणनि पुञनि ॾियण वारी ऐं वॾनि पापनि खे नास करण वारी आहे। हीअ वैसाख कृष्ण पक्ष जे 23-24 तारीख़ थींदी आहे। ऋषियुनि मुनियुनि हिन में दान करण जो वॾो महात्म ॼाणायो आहे, छो त हिन कलयुग जे समय जे प्रभाव करे धर्म 3 चरण, 1 सत्य, 2 दया, 3 तप इएं नष्ट थी विया आहिनि। बाक़ी वञी हिकिड़ो चरण दान जो रहियो आहे, पर उहो बि योग्य पात्र ऐं वक़्त जो ख़्यालु रखी नथो कयो वञे, जंहिं करे फ़ाइदे जे बदिरां हानि पहुचे थी। सात्विक दान सभिनि खां उत्तम दान आहे, जो पात्र खे ॾियण करे मोह ममता जो नास थिए थो। सुशील ऐं वेद पाठी ब्राह्मणनि जो क़दुरु थिए थो, जंहिं करे देश जे जातीअ जी उन्नति थिए थी, अहंकार घटिजी वञे थो ऐं सुरग जी प्राप्ति थिए थी। श्री कृष्ण भॻवानु थो चवे, हे युधिष्ठिर, हीअ अपरा ग्यारस अपार फलनि ॾियण वारी आहे। हिन में उपवास रखण करे ब्रह्म हत्या, गऊ हत्या, परनिंदा, पर स्त्री गमन आदिक पाप हिकदमि भस्म थी वञनि था। घटी तोड़ण वारा, राज दरबार में कूड़ी शाहिदी ॾियण वारा, कपोड़ेबाज ज्योतिषी नाले जा नीम तबीब बि सभिनी पापनि खां छुटी मुक्त थी वञनि था। जेके खत्री सूरमा युद्ध जे मैदान मां भॼी निमक हराम बणजनि था, हिन ग्यारस जे विर्त रखण करे उन्हनि जी बि मुक्ति थिए थी। विद्या पढ़ी गुरुअ जी गिला करण वारा महापापी थी मुक्तिअ जी मौज माणनि था। हे राजन, हाणे हिन उपवास जो फल ॿुध। मकर संक्रांति में सूरज ग्रहण वक़्तु प्रयाग में सनानु करण करे, काशीअ में शिवरात्रीअ ॾींहुं विर्त रखण करे ऐं गया में पितरनि खे पिंड सां तृप्त करण करे, कुंभ में केदारनाथ जे दर्शन करे, भद्रिका आश्रम जी यात्रा करण करे, घोड़े हाथीअ सूने दान करण करे जो फल मिलंदो आहे, उहो फल अपरा ग्यारस जे विर्त रखण करे प्राप्त थींदो आहे। पाप रूपी वृक्ष खे काटण लाइ हीउ उपवास कुहाड़ीअ समान आहे। तंहिं करे पापनि खां ॾकण वारनि मनुष्यनि खे हीउ विर्त रखी पंहिंजो लोक परलोक सुधारणु घुरिजे। हिन कथा जे पढ़ण ऐं ॿुधण सां सभई पाप नास थी वञनि था। श्लोक: मांस मिटीअ जा पुतला तोते बंदा नहीं बकाओ, लॻंदई वाह विजूद मूं पोइ सुरह वेंदई साहु, खणी हणंदई कॾ में हेमा करे धुड़ धकाऊ, पर दिलवर अहिड़ो दाऊ मोटे मिलंदुई की न की। जय श्री कृष्ण।